साहब जी मुझा मोर तो भी चप चोरिया अब गाल कर हुक्म कर साहब जियो ये हालत थाने जी हाणे मुका ॾिठी नथी थे साहब हाँ असांखे त ख़बर ई नहीं हिन खां हाणे थाने जी हालत ॾिठी नथी वञे हेॾे ॿुध जेकॾहिं थाने जी हालत ॾिठी नथी वञे त ॿियो थाणो ठाराए वठ न पुट साहब तुझो इहो मतलब कोने साहब अच्छा तुंहिंजो इहो मतलब न हो बाक़ी छा मतलब हो कहिड़ो वीलो ही हिन ढिढ में साहब तव्हां मुंहिंजी ॻाल्हि न सम्झी अरे हे छा आहे ये इशारा छा जाहिनि सिधी ॻाल्हि कर न छा थो चवणु चाहीं साहब अबा वात में फलूकड़ा निकला थसी खबर अथई जेको माण्हू पराया हक खाईंदो आहे उनजा वात ॾंभिजी वेंदा आहिनि हेॾा पुट मूंखे अहिड़ो त अफ़सोस आहे वात त पट थोरो घणा फलूक न निकिता थी बचा हलूं डॉक्टर ॾे अरे हेॾे जॾहिं ॿ बुज़ुर्ग ॻाल्हाइनि न त विच में इहे वात छड़ा न आहिनि ॻाल्हाईंदा हा सही ॻाल्हाइनि बुज़ुर्ग तुंहिंजी दुआ जा त सॼे शहर में ददका बस करो टिफड़ी जड़ा इन्हीं जो बीच किरड़ी वांडो निभागो जॾहिं को हिते ॿई आया हो मुंहिंजो थाणो तबाह थी वियो आहे अरे बस क्यों निभाग न पर क्यों निभागो को माण्हू ई फरियादी न आयो साहब भला असली मसलो बयान कया इरशाद अली जागीरानी इरशाद साहब इरशाद जो नालो न वठ उन मुंहिंजी महबूबा खे इशारा ॾींदो हुयो इशारा साहब अहिड़ो त असली कुतीअ जे केस में न कयो था बस जो वधाई थो कैदनि जा कोरा धोईंदो कौरा कुत्ती के सब चलान कुत्ती जे के सब चलान वाह सिपाही कासिम वाह रिकार्डी से हाफिज साहब उन जी कुत्ती पंहिंजे आशिक सां निकाह करे छॾी वाह सलाम पटको बदी को मुंड पुट वारी कुत्ती लव मैरिज करे छॾियो साहब हिन त हुन ते कूड़ो केस करे सफ़ा सुलनाहक करे छॾी बा अरे हे केड़ो नाहक कंदो निभागा नाहक ऐं ज़ुल्म त असां पुलिस वारा कंदा वॾा ज़ालिम हूं वॾा रहज़न हूं असां जहिड़ो ज़ालिम तोखे किथे मिलंदो ई न जमादार अच्छा झालिल तव्हां पुलिस वारो का वधीक ज़ालिम आहियो हा अरे रे जेकॾहिं पंहिंजे पीउ जो पुटु त रख शर्त लगी बल 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 जे तव्हां पुलिस वारा असां ज़ालिमनि खां वधीक ज़ालिम आहियो त पोइ ठीकु आहे लगी शर्त रात जेका मुंहिंजे लाइ मानी ईंदी उहा खाई ॾेखारिजो हा जे असां ज़ालिम वधीक ज़ालिम आहियूं त पोइ ठीकु आहे मां तव्हांजी मानी खाई ॾेखारींदुसि हा मानी अरे मानी पे चई कबूल आहे अरे रे ॻाल्हि ॿुध मिसकीन धाड़ेलड़ा जंहिंजी अॼु ताईं को सार लहणी न आयो आहे असां खाईंदासीं मानी खाईंदासीं हा तुंहिंजी शर्त क़बूल आहे पर पुट मुंहिंजी बि हिकिड़ी शर्त अथई सिपाहियो अड़े थलो रसो हिन जूं टंगूं बि ॿधो हिन जूं ॿाहूं बि ॿधो ऐं जेकॾहिं पुॼेव न त ॻटो बि छिके ॿधो ऐं ॿुधो कासिम अधु किलो गोगाई मिर्च खणी आ उहे पोइ सम्झी वे न काथे विझंदे ऐं ॿुध सिपाही बरकत अबा एॾो अधु किलो खे नास बि खणी आ चपटी नक में विझे हिनखे ख़बर पए त असां पुलिस वारा छा छा कंदा आहियूं हा सिपाहियो जी सर भई हे ॾिजो हाणे सिर्फ़ इहो न पर ॻोल्हिजो जांच कजो हिनखे जिथे जिथे सोराख आहे न उते उते विझोसि मरी वियो अरे हेॾे ॻाल्हि ॿुधो
इन्हनि ॻाल्हियुनि में बि न मञे न अज़ियतुनि में त ॿ टे नंढड़नि ॿारनि जा सूसू कयल यानी मुटियल चिटा खणी उहे ज़ोर सां सिंगायो पाणे मञी थो पर जे अञा बि न मञे न अड़े हिन लठनि सां अहिड़ो टहको ॾियोसि जो हिनखे नानी यादि अचे नानी बस बाबा बस मुझे तौबा मुझे सारी मुँह शर्त हाराई माली भी ता खाजो बाकी मुँह शर्त हाराई चल दब पुट पुलिस जी मार ख़बर न चार हा